अस्सलामुअलैकुम दोस्तों, या अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम मदद। दोस्तों, उम्मीद था क्यों तो तहाँ सब खैर ऐं खैरियत सां हूंदो। दोस्तों, अॼु असां पहुची चुका आहियूं सिंध जी सस्ते में सस्ती मंडी ते, कुकड़नि वारी ते, जिते हमेशह सस्ता ऐं प्यारा भला ऐं सस्ता कुकड़ मिलंदा आहिनि। तव्हां हिन कुकड़ खे ॾिसी सघो था। हिन जी नसुल जेका आहे उहा असील आहे ऐं हिन जी जेका प्राइज़ आहे उहा 12,000 रुपया आहे। ऐं हे तमामु ख़ासि ऐं असील जिन्स जो मुर्गो आहे ऐं तमामु भलो आहे। ऐं हे जेको मुर्गो आहे सोनहरी रंग जो, इहो बि घटि न आहे, तमामु भलो मुर्गो आहे, तमामु प्यारो मुर्गो आहे। पर हिन जी जेका प्राइज़ आहे उहा 10,000 रुपया आहे। ठीकु आहे, त अॼु हिन मंडी ते मूंखे सस्ते में सस्ता ऐं भले में तो गैस ये थी सेफन की असील मुर्गा मंडी। आपको हमने शौक कराया है। आज आप हमें कमेंट में बताएं कि आपको मुर्गे कैसे लगे हैं। ठीक है, वीडियो में इंशाल्लाह। गैस आपको हमने